अबा खड़े मत मां हलाए तो कम अचे तू सॼो ॾींहुं लॻो पियो हूंदे न मोबाइल में अबा अॼु सफ़ाई जो वारो तुंहिंजो आहे सफ़ाई करे ॾींदी किथे ई न थिए जो असां मोटी अचूं ऐं तूं हिन मोबाइल में ई लॻो पियो हुजे अबा अग में उन का शिकायत मिली आहे जो अभी यह नसीहत कजो न अबा अग में तो तोखां काई बि शिकायत कान्हे पर मां हिन कमरे में वॾड़ो जो आहियां सभु हिते गॾु था रहूं अबा इनजे करे चयो हुजे त कई अबा न चाचा तूं असांजो वॾो आहे तुंहिंजे लाइ लख इज़त तोखे पूरो पूरो हक़ आहे त मूंखे हुजत करे सघे जेको इहा ॻाल्हि आहे न अबा मुंहिंजो चवण पर छॾ हिन मोबाइल जी बचत का नौकरी कर यार का मजदूरी कर अबा चाचा यूसुफ जेका महिनत मां हिन मोबाइल ते थो कयां उनजो तव्हांखे अंदाज़ो ई कोन्हे बसि फ़र्क़ु एतिरो आहे तव्हां जिस्मानी मज़दूरी था कयो ऐं मां दिमाग़ लाइ वात जो कटियो थो खावां बसि अबा तोखां बस अजायो आहे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे अबा मां हलां थो ऐं हा अधे कासिम खां न खणंदो कर तोखे त ख़बर आहे तूं सदाईं चुप रहण वारो हुनजी त कंहिंसां बि दिलि न आहे चाचा मां ते ख़्यालु कर चङो पुटु अलाह भाई हाणे हिन मोबाइल ते महिनत पर हिन खां गरमा गरम चांहि को इल्ताफ़त ओ इल्ताफ़त इल्ताफ़ साहब ओ इल्ताफ़ साहब अरे तुम इज्जत अरे अरे तोखे इज्जत रास ईंदी आहे पहिरियां मां तोखे सॾु कंदो आहियां इल्ताफ़ ओ इल्ताफ़ वरी चवंदो आहियां इल्ताफ़ साहब ओ इल्ताफ़ साहब अरे तूं तू चाहे वारो जवाब तॾहिं ॾींदो आहे जॾहिं हिल तूं करे सॾु कंदो आहे मां अरे रे हुए वरी तुंहिंजी चांहि की जुलाब खां घटा छा असां तुंहिंजी चांहि पीअंदा हिन जे करे आहियूं जो पेट सां सही नमूने सां वेही सघूं हा हीअ त सही जिभा हा न त हिक बि दिक़त सही चवंदा हल्के माण्हूअ खे फ्री न कजे गिरी गिरी गीचे में पवंदो आहे मुंहिंजी ख़राब तोखे त ख़बर आहे असां छोकिरियूं बि छा कयूं असांखे घर में नज़र विझण वारा बि जाम अथई तूं हिन ॻाल्हि खे छॾ मूंखे ॾिसी असांखे तुंहिंजी ॻाल्हि कंदमि ताकी तूं फिकर न कर और हिकिड़ो कमु कंदे मुंहिंजे हिन नंबर ते कुझु पैसा ॾेई हिते सभु मोकिल हा हा 500 कम हली वेंदो ऐं कंजूस मां सॼी तुंहिंजी आहे ऐं तूं वरी 500 मोकिलण लाइ बि सवाल थो करी मां सॼी ख़ानदान सां तुंहिंजे लाइ बग़ावत करण लाइ तयार आहियां ऐं तूं वरी ॿुध मां हेॾा पई अचे मां हाणे फोन रखाए थी ऐं पैसा मोकिलिजांइ हीअं न त ॻाल्हि विसरी वञे ठीकु आहे तूं ॻाल्हि न कजांइ मां पाण ई तोखे फोन कंदुसि ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ मुंहिंजी जान बाए
ये संशोधन निकता मतलब अज जी दिहाड़ी खरी हिन कमरे जो किराओ निकतो बाकी रहो महीने जो खर्च वो वरी थी बेजान वटा ॾिसूंगा अरे लो मुझे या बकबक न करे छा तुझो हाज़मो न थींदो छा कमरे में पयो अठो तो मोबाइल ते ॻाल्हाए कॾहिं कॾहिं शाम जो 2-3 कलाक निकिरे थो या राति जो घणो थिए थो सुहिणो आहे पढ़ियो लिखियो थो लॻे वॾा नौकरी करे का मज़दूरी करे अरे रे चाचो यूसुफ हिकिड़ो काफ़ी न हुयो जो तूं बि वधी वएं तुंहिंजे सेठ खे हिन कमरे जो किरायो तोखे तुंहिंजी चांहि जा पैसा टाइम सां मिलंदा आहिनि न चङा इहो त दौर ई कोन्हे ओहो हेलो अब्दुल सतारी जी महिरबानी करे या पंहिंजी चङाई पाण वटि रख किथे करे न छॾिया आहिनि छा कंदे गांव छा कंदे वागे छॾ करे न नमूने खे मां थोड़ी देर में ॿाहिरि वेंदुसि हाणे कुझु पैसा वठि ऐं कमरे जी सफ़ाई करे छॾिजांइ ठीकु आहे ठीकु आहे सफ़ाई थी वेंदी हल हल हीअ तूं चाहे यार बि वॾी एंटरटेन आहे बिस्किट दियो झंग जी ख्याल जावे हरे पिया हाय रे उठ जॾहिं झंग जो ख्याल थिए त जाने वणई तारे बनीअ में या के वाह में खुलियल हवा में कम बि खुला थो हित में ठीक तरह सां वेही बि नथो सघे वेतर मथां मुसट पारिक थी निकिर त हर पिया धार चाचा शायद को वक्त ईंदो असांखे साह खणण जा बि पैसा मिलंदा खाओ था कहिड़ो देश कहिड़ो रेस साहिब साईं ॿियो त ख़बर ॻोठ में घर में ॿियो केरु केरु अथव हा बस हिकिड़ी न्याणी अथव उहे चाचा उनखे घर में अकेलो छॾे पाण हिते आयो मज़ूरी करण ना बान उहा ॻोठ में न रहंदी आहे उहा त हॉस्टल में रहंदी आहे छा मतिलब जिते कॉलेज में पढ़ण वारी छोकिरी आहे उहा हॉस्टल अच्छा अच्छा हॉस्टल मतलब तव्हांजी न्याणी पढ़ंदी बि आहे पढ़ी वई आहे हाणे त मुक़ाबले जो इम्तिहान बि ॾिनो छा चवंदा आहिनि हुनखे ठीक है तव्हां ॻोठाणा ऐं तव्हांजी न्याणी वरी वाह हा वाह असांजे पूरे खानदान में को बि पढ़ियल लिखियल न आहे न मर्द न का औरत मुंहिंजी न्याणी असांजे पूरे घर में पहिरीं औरत आहे जेका हेॾो पढ़ी आहे चाचा कासिम सलाम मुंहिंजे ॿार तव्हां ॻोठ में रहंदे बि पंहिंजी न्याणीअ खे न मंज़िल ते पुॼायो आहे जस हुजे दादा जस हुजे ॾिसो बात कलीम ॾिस इहो ई फ़र्क़ु आहे ऐं तुंहिंजी अधे जानब जी न्याणीअ में उहा न्याणी हूंदे बि
बुखा लॻे इम्तिहान थी ॾे ऐं तूं सॼो ॾींहुं वेठो हिन मोबाइल ते मर्दनि खे हालतुनि वारे आवाज़ में चरियो करी मर्द आहे मर्द हिकु मर्दनि वारो कमु करे चाचा जेकी मूंसां इहे फोन ते ॻाल्हाइनि था न ये असल में मर्द न अथई ये तो असल में इंसान ही न है ये हैवान अथई हैवान चाचा जेकी मुंहिंजो आवाज़ ॿुधी मूंखे औरत सम्झी चिते कुते वांगुरु गॾु पइजी सामने ऐं मां हिननि चितनि कुतनि ते लत रखंदो आहियां ये हिन जे ई लाइक़ आहिनि हिननि खे इहे ई बेवकूफ़ कजे पर पुटु इहो कमु ग़लति आहे न जेको तूं करे चाचा इसी ताईं हले थो हलाया थो तुंहिंजी मर्ज़ी आहे भाउ चाचा हीअ भाउ हिकु ॻाल्हि त ॿुधायो अलाए कहिड़ी भाउ तव्हां कॾहिं मूंखे फोन ते की छोकिरी या की औरत सां ॻाल्हाईंदे ॾिठो आहे या ॿुधो आहे न बात मूं अॼु ताईं तोखे कंहिं बि औरत सां ॻाल्हाईंदे न ॾिठो आहे न ॿुधो आहे हा चाचा छो त मूंखे ख़बर आहे औरत जी इज़त छा थींदी आहे बाक़ी रहियो मूं वारो कमु उहा मुंहिंजी रोज़ी रोटी आहे फोन ते होटल सां ॻाल्हाइण तुंहिंजी रोज़ी आहे न चाचा औरतुनि सां न हा बाक़ी औरत जी मर्दनि सां ॻाल्हाइण मुंहिंजी रोज़ी रोटी आहे अजीब रोज़ी आहे मुंहिंजी सम्झ खां चढ़िया जावेद साहिब तूं सिधो दादो ॻोठाणो माण्हू आहे तोखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी अब असली में ॾिसण में त घणो सस्तो आहे तो ये सब सही कुछ है तो कुछ 5 लाख ऐं पंहिंजे घर वारनि लाइ कुछ है मां हिन दुनिया में बिल्कुलु अकेलो न अमर पाले ताले वॾो कयो बाबो त मुंहिंजे पैदा थियण खां अॻु गुज़ारे पढ़ी लिखी के मंजिल ते पहुतसि अमर भी अकेलो हाणे ये ज़िंदगी आहे उसी खे पियो थो गुज़ारे बाबा तुंहिंजी ज़िंदगी जी अञा हाणे शुरूआत थी आहे थोरी हो आहे त तोखे चङी जॻह तां शादी करी मुंहिंजो ख़ानदान छा आहे चाचा मां भी इंसान आहियां मुंहिंजूं बि ख़्वाहिशूं मूंखे हिकु छोकिरी पसंदि आई पर हुन सां बि कंहिं मजबूरी पहिरियां हू कुझु थियण थी चाहे पोइ मूं शादी कंदी पर असल में मसइलो त मूंसां आहे मुंहिंजो न नंढो न वॾो शादी केरु कराए तुंहिंजो रिश्तो मां खणंदो पर हिन खां पहिरियां तूं को रोज़गार बि त कंदा भाउ अच्छा जी रोज़गार जो मसइलो न आहे बस हुनजे कुझु थियण जो इंतज़ार आहे राज़ी त आहे बस कुझु थी वञे ठीकु आहे पुटु पोइ असां सभु हिते आहियूं जॾहिं तूं चवंदे अॼु तुंहिंजो सां रिश्तो कराईंदासीं ठीकु आहे पोइ त सभु मसइलो ई हल थी वियो जॾहिं होॾां को ग्रीन सिग्नल मिलियो मतिलबु को इशारो मिलियो तव्हांखे तकलीफ़ पई थी इंशाल्लाह पुटु इंशाल्लाह ठीकु आहे बताइयो हाणे असां इजाज़त हा भाउ मां टाइम बि बाक़ी थी वियो आहे सुबुह जो वरी मज़ूरी ते बि हलणो आहे ठीकु आहे मूंखे त ख़बर असां छोकिरियूं बि छा असांजे घर में नज़र विझण वारा बि जाम बस हाणे फारिग थी विया सोचियो त मूंसां पंहिंजी जान सां ॻाल्हायां मूंखे चयो आहे न अहिड़ियूं फरमाइशूं न कयो कर घर में अम्मा आहे ॿिया भाती आहिनि हिते पकड़जी पियसि न खाली लाहे छॾींदा
Mana mana pergi pergi kerja. Mana nak saksi. Orang kecil kita. Kenapa harus? Ada dia ini. Betul. Ada kus. Sorry. Yang tadi kali. Ada cukam tadi. Betul. Tahu tu sini tu. Mak ada phone reka itu. Tu phone reka je. Mak paling phone कर दी सही. ठीक है? Okay bye. जैसे कहीं हिंदे जड़ा बेवकूफ होगा, तेजी तई मां जड़ा भुख न मरना। अरे देवता पर अचु तोखे जो मुझी चाहे जो ख्याल की आयो किते कई महीने में जुलाब न मिलायो भाई अच्छा जुलाब को मिलाए अच्छा मजा नहीं करते जुलाब न मिलाया साबर नागाला तू कुछ परेशान नजर पड़ती अच्छा अरे अरे यार तू रोई तो साथियों कुछ बुधाई नहीं क्या मतलब गरीब आयो क्या गाला कुछ बुधाया तो सही गरीब तो ये तो आखिर क्यों चाहे ये बुझाओ की तो ने कुछ बताई नहीं मुझे कमाता है काय पानी में काम करना इन आउटले की मुंशी की काम सामने के कान कमर में दामान उड़ाने नहीं जाते तो मुझे करा दो इन्हें गांव से सेठ मुझे तो पूरा 11 से बड़ा दो फिर तो करे मैं डालते सेठ तो की गाय ऐसा तो एक लोग मुख्य पंजे सेठ जो नंबर दे शेखर इनके लूसी कुत्ते वांगुर नंढो आयो न मुंहिंजो नालो भी सलीम नाहे कदे साहब चयो मैं भी गरीब आयो तो मतलब छा मतलब गरीबाई हुन जो मतलब ये त न आहे जेको अचे भाई गारींदे दलील करे असांजी बेइज़ती करे तो छॾ तूं रुपए मूंखे हुनजो नंबर ॾे पोइ हुनजो अशर लिखाए साहब अल्लाह हिदायत करी जेकॾहिं मां बि उन वांगुरु कयां उन में मूंखे पोइ कहिड़ो फ़र्क़ु पियो साहब केरु थो चए तूं ग़रीब आहे तूं ई त अमीर आहे गरीब त तुंहिंजो सेठ आहे त तुंहिंजी दिलि साफ़ आहे ॿियो त मौला अली अलैहिस्सलाम जो कौल आहे न गरीब उहो न आहे जंहिं वटि पैसा न आहिनि गरीब उहो आहे जंहिं वटि सचो दोस्त न आहे हिकु त तुंहिंजी दिलि वॾी आहे ॿियो त मां तुंहिंजो सचो दोस्त आहे पोइ थिए न तूं अमीर हिकिड़ो दोस्त न आहे तूं त मुंहिंजो भाउ असली ॿुधायो मुंहिंजो भाउ ठीकु आहे जॾहिं पर इहो पंहिंजे सेठ जो नंबर मूंखे ॾे ॾे मुंहिंजी रोज़ी थी पवंदी मां हुन वटि नौकिरी थो कयां मिठड़े अलाह ताईं मुंहिंजो रिज़्क़ उन वटि लिखियो आहे उन सां गदारी न कबी उनजो नुक़सानु न कबो सही साहब मुंहिंजो नुक़सानु भली थिए ईअं न चवे तो ॼण मूं वारे खे वॾी यूनिवर्सिटी कई मसदा न ॾे भली नंबर ठीकु आहे हलिया ॿिए मूंसां ॾे हा बेटा हा वाह 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 अॼु त माहौल सफ़ा अमूल में लॻो पियो आहे साईं हा चाचा हेॾा हुआ पर हिकिड़े कचहरी बि कंदा ही ख़त त मूंखे पढ़ी ॿुधाए मुंहिंजी न्याणीअ लिखियो आहे अॼु ॻोठ जो माण्हू मिलियो न ॾिनो त 3 ॾींहं पहिरियों थी वियो आहे
चाचा यूसुफ इजाजत आ तो पढ़ा अबा मालिक तो जाने पा इजाजत भी उहो ॾींदो पर हू त इजाजत ॾेई चुको आहे चाचा तव्हां असां सभिनी जा वॾा आहियो इन करे तव्हां खां पुछियुमि ठीकु आहे पढ़ूं था मुंहिंजा प्यारा बाबा मालिक दर दुआ आहे त हमेशा ख़ुशि ऐं आबाद हूंदो अल्लाह साईं दुनिया ऐं आख़िरत जूं सभु ख़ुशियूं नसीब कंदो बाबा साईं तव्हांजी दुआउनि सां ऐं मालिक जी महिरबानीअ सां मां मुक़ाबले जो इम्तिहान ॾिनो आहे हिन महीने जी 9 तारीख़ ते नतीजो निकिरंदो इंशाअल्लाह तव्हांजी उमेद पूरी थींदी ऐं मां उहो इम्तिहान पास कंदुसि बाबा साईं थोरा ॾींहं आहे अलाह कंदो तव्हांखे इहो पूरो न करिणो पवंदो तव्हां जेको कुझु बि मूं लाइ कयो आहे तमामु घटि मालदानी में कंदा बाबा साईं लिखण लाइ त घणो कुझु आहे दिलि बि चवे थी त लिखंदी रहां पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त नतीजे में कामयाब थी तव्हांजे अॻियां अचां तव्हांजा इहे हथ चुमा जेकी हिन उमिरि में बि मूं लाइ महिनत आहे मां अचां तव्हांखे खट ते विहारियां तव्हांजी ख़िदमत कयां तव्हांखे ज़ोर ॾियां तव्हांजे मथे में तेल विझी मालिश कयां बाबा साईं तव्हां 9 तारीख़ वारी अख़बार वठो उन में मुंहिंजो नतीजो ईंदो मां तव्हां वटि नतीजे जी कापी सां गॾु ईंदी ऐं उहा कापी तव्हांजे पेरनि में रखी चङो बाबा साईं मोकिलाइण मुंहिंजो मज़ूर कुड़मी मेहंदी बाबो हिन ते मूंखे फ़ख़्रु आहे बाबा साईं दुआ आहे त अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे ऐं मुंहिंजी कामयाबी ॾेखारे आमीन तव्हांजी दुआउनि जी तलबगार तव्हांजी धीउ राणी ख़ुदा तू रोई तव्हांजी राबेल छा न था छापियो चाचा छापियो तव्हांजी न्याणी खे छापियो हुन सां मां सिंध खे मस्तूं अज़ीम फनकार पलता मुंहिंजी मोहबत मुंहिंजी ज़िंदगी में हुयो हुन दौरान अल्लाह साईं मूंखे हिकु अनमोल तोहफ़ो ॾिनो न्याणीअ जे रूप में मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हुई त मां न्याणीअ खे लिखाए पढ़ाए तयारी कंदुसि जॾहिं मुंहिंजी न्याणी 14 साल जी थी त हिकु इंसान मां जानवर ॾींहुं उन ते नज़र पई उहे ख़ाली बर्बादी जा ॾींहं सूची जा
करार उन वेशीअ मुझे घर से हमलो क्यों असांजे घर ते कब्ज़ो क्यों टे ॼणा हुआ उनजे हथ में पत्थर पिया पहिरीं उन्हनि सामने मूंखे रस्ते खां वधो पोइ मुंहिंजी न्याणीअ ते वेश्यानो हमलो कयो मुंहिंजी ज़ाल मूंखे बचाईंदे बचाईंदे पंहिंजी धीअ वटां कुर्बान थी वई उन्हनि ज़ालिमनि उनखे बि मारे छॾियो पोइ मुंहिंजी 13 सालनि जी न्याणीअ खे उन ज़ालिम वेश्या हमलो कयो मुंहिंजी धीअ पंहिंजी जान बचाईंदे बचाईंदे पंहिंजे ई घर जी छुरी खणी पंहिंजो गलो कटे छॾियो पोइ मां इहो न ॾिसी सघियुसि बर्दाश्त न करे सघियुसि पोइ मां कुछ देर बाद जॾहिं मूंखे होश आयो मां खे ऊपर ॾिठो त पाड़े वारा ऐं पुलिस मौजूद हुई पुलिस मूंखे ॾाढो शोर भरियो उन्हनि कातलनि जा नाला पुछाया पर मां खामोश रहियो तो मां उन्हनि खे सुञाणींदो जे मां पुलिस खे उन्हनि जा नाला ॿुधायां पुलिस उन्हनि खे पकड़े पिया उन्हनि खां घणी रक़म वठी मुंहिंजो त खून ई करे छॾींदा इनजे करे मूं पुलिस खे कुझु बि न ॿुधायो ख़ामोश रहियो पुलिस खे कुझु न ॿुधायो कुझु न ॿुधायो मां उन्हनि मां कंहिंखे बि जीअरो न छॾींदुसि उन्हनि मां को बि जीअरो न आहे उहे सभु पंहिंजी इबरत अंजाम ताईं पहुची चुका आहिनि न्याणी मुंहिंजी ज़ाल जो 40 गुज़रियो मां उन्हनि ज़ालिमनि खे हिकु हिकु करे मारे खून करे छॾियो उन ई छुरीअ सां जे मुंहिंजी न्याणी मासूम पैसो कतो कपियो पोइ मां अची थाने ते गिरफ़्तारी ॾिनी केस हलियो अदालत खबरी मूंखे पूरा 14 साल सज़ा ॿुधाई उन्हनि डॉक्टरनि जे केस में अदालत खबरी खे मुंहिंजी मासूम न्याणी ऐं मुंहिंजी कुंवारी जो खून नज़र न आयो 6 महीना खनि थींदा जेल मां थी विया मुझे तो जिंदगी पहिरियां ई 15 साल थी चुकी हुई बस बाक़ी जिंदगी जा कुछ बचा ॾींहं तव्हां वटि गुज़ारणा आहिनि असां तो पूरे दुख में बराबर जा शरीर अचो दादा भेण अचो चाचा
हालात कहिड़ा बि हुजनि पेट त भरणो आहे न। अॼु राति जी मानी होटल तां था घुरायूं ऐं उहा मानी मुंहिंजे तरफ़ां। ठीकु आहे जीअं न वेठी थो खणो तूं मानी घुरायो असां पर अॼु त मानी वठी अचो। अॼु राति जी मानी तूं असां सां गॾु खाए हली आ।